असांजे सिंध ऐं असांजे ख़ासि करे शिकारपुर ज़िले में मज़लूम था कुसनि, डेली कुसनि था। को माण्हू किथे थो मरे, को माण्हू किथे थो मरे, कंहिंखे ख़बर न आहे त मां कहिड़े ॾोह में थो मरां, मारण वारे खे ख़बर न आहे त मां कहिड़े ॾोह में थो मरां। कमल को घोट थो शहीद थिए, कमल को राहवेंदो थो शहीद थिए। अॼु हिकिड़ो एसएचओ शहीद थी वियो आहे, हिकिड़ो दिलोर, हिकिड़ो बहादुर। हिन महिल ताईं असांजो को चूंडियल नुमाइंदो ज़ाहिर न थियो आहे। असांखे मेजर ऑपरेशन जी ज़रूरत आहे। असां समाजी कारकुनूं, मां वज़ीर अली डोमकी इंसानी हक़ ऐं इंसानी दिलि रखंदड़ माण्हू आहे। मां थो चवां अॼु जेके बि असां इंसानी हक़नि ते ॻाल्हाइण वारा माण्हू सभु हिकु प्लेटफॉर्म ते बीह अॼु असां पाण खे साड़ींदासीं। असांजे शिकारपुर ज़िले में रहियो छा आहे, हिकिड़ो घोट उहो माउ जे अॻियूं कुसे, उन माउ जे दिलि में छा गुज़रंदो हूंदो। किथे इंसाफ़ हुई, किथे अदलिया, किथे असां चूंडियल नुमाइंदा जेके असांखां वोट वठी विया आहिनि, उहे डिगल आहिनि मेजर ऑपरेशन खां। आर्मी जी ऑपरेशन छो नथी थिए? हर दफ़े असां असेंबली में चूंडियल माण्हुनि खे अपील कई आहे त असांजे शिकारपुर ज़िले में मेजर ऑपरेशन करायो, आर्मी जी ऑपरेशन करायो। जे आर्मी जी ऑपरेशन थिए त ॾोह ख़तमु थींदो, ॾोहारी गिरफ़्तार थींदा त असांजे वॾेरनि जा वरी हथ कमज़ोर थींदा। हाणे उन्हनि जा हथ मज़बूत आहिनि त जहिड़ा कबाली जहिड़ा आहिनि, उनखां पोइ कबाली जहिड़ा जे आड़ में अहिड़ा एसएचओ शहीद थियनि था, के घोट शहीद थियनि था, राह वेंदे नंग शहीद थियनि था। ठुल में वाक़ियो थियो आहे असांजे सिंध धरती जूं नियाणियुनि सां जेका ज़्यादती थी आहे। असुल असांखे दर्द इन ॻाल्हि जो आहे, ऑपरेशन केरु नथो करण ॾे। असांजे हितां जा चूंडियल नुमाइंदा जे उहे चाहिनि असेंबली में आवाज़ उठाईंदा, मां चढ़े खे छॾींदा, मां खे छॾींदुमि। मां अॼु वञी चवां थो, मां वज़ीर आज़म खे अपील कयां थो, चीफ मिनिस्टर खे अपील कयां थो त बराए महिरबानी शिकारपुर ज़िले में मेजर ऑपरेशन करायो, पर आर्मी जी ऑपरेशन करायो। पुलिस जी वसी ॻाल्हि न आहे। ऐं शाह चाचर जा हथ मज़बूत कयो, DIG साहिब जा हथ मज़बूत कयो, शिकारपुर ज़िले में फोर्स वधायो, एसएचओ ॿिया घुरायो, ॿियूं पुलिसां घुरायो नी। अहिड़ो ज़ुल्म जेका राति फुर थी आहे, उहा एॾी माना वॾी फुर थी आहे जो पलाल रखी कानून जी रिट खे कमज़ोर कयो वियो आहे। हिते पलाल मेन रोड ते रखी, इहा ॿुधण जोगी ॻाल्हि आहे। पोइ उहा फुर थी आहे, सॼी कोच जी कोच फुर थी आहे। उन में नंगनि जा ज़ेवर लाथा अथऊं, माण्हुनि जा चौपल बि लाथा अथऊं। हे त हिकिड़ो बहादुर एसएचओ जो गैरतमंद, सिंध जो गैरतमंद पुटु जंहिं अची पंहिंजी जान क़ुर्बान कयो।